ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड में जेका सुभाणे किस्त अचण वारी आहे छा उन में वाकई हाणे रबन सां तादी कई वेंदी इन खे कुटे करे ॿधी करे जेको आहे वारिस सां गॾु वाड़ी छॾींदा क़ैद करे छॾींदा या वरी हितां वारिस ऐं जेको आहे रबन गॾिजी करे निकिरी वेंदा इन्हनि खे भॼाइण में आमिर मदद कंदो। छा नेक्स्ट एपिसोड में अहमद जी धीउ कमाल खान सां शादी कंदी या कमाल खान पठाणी खे मजबूर करण जे लाइ इहा रबन सां तादी कई आहे। छा पठाणी वञी करे हाणे कमाल खान जे पेरें पवंदी ऐं पंहिंजे भाउ खे छॾाइण जे लाइ सभु कुझु कंदी। छा थींदो छा न थींदो अचो तव्हांखे इन एपिसोड में था ॿुधायूं त अॻिए किस्त में छा थियण वारो आहे। ऐं अॼु किस्त अचणी कोन हुई ज़हर ज़िंदगी जी बागुल जी किस्त अचणी हुई लेकिन उन खे कैंसिल करे सिर्फ़ु हिकिड़ी बागुल जी एपिसोड ॾिनऊं। पोएं हफ़्ते ते वरी ॿई किस्ता ॾींदा इन जे करे त छो त उन्हनि जो यूट्यूब चैनल डाउन थींदो वञे पियो बागुल खे कोई ॾिसे कान पियो। इन जे करे अॼु ज़हर ज़िंदगी ऐं तकरार ॾेई छॾियऊं त असां ॿुधायो होसीं त 50% चांस आहे लेकिन पोइ बि उहो ई थियो ज़हर ज़िंदगी ॾिनऊं। अचो तव्हांखे ॿुधायूं था नेक्स्ट एपिसोड जी कहाणी। दोस्तो पहिरीं ॻाल्हि हीअ त उहा अॻी किस्त में इहो ओठे तव्हां ॾिठो पोइ किस्त में गवाही ॾिनी फसाइण जी कोशिशि कई ईअं ई ओठे सां गॾु सॼा ॻोठ वारा आमंद ॿिया जेका बि आहिनि सभई गवाही ॾींदा रबन जे मथां बाबा इहो मथां बीठो इन माण्हू मारिया आहिनि जावेद बि गवाही ॾींदो सभु ॻोठ वारा ॾींदा। पोइ जेको आहे रबन खे ज़ोरी कूड़ो करे जेको आहे कमाल खान सज़ा ॾींदो उन खे कुटको ॾेई रबन खे ॿधाए करे वारिस सां वञी कमरे में उछलाए छॾींदो जिते वारिस क़ैद हूंदो आहे। पोइ अॻु जी कहाणी उहा अॻिते आहे लेकिन वारिस सां रबन हिकिड़े कमरे में क़ैद थी वेंदा आहिनि। पोइ इहा ॻाल्हि कंदा आहिनि त असां सां हीअ हाणे ज़ुल्म अञा वधाए करे कमाल खान कंदो आहे। कमाल खान जा ॿई दुश्मन क़ैद थी विया ऐं ओठो ऐं हाणे कमाल खान अञा ज़ुल्म करण जे लाइ पूरियूं कोशिशूं कंदा। ही हुई अॼु जी अपडेट। सुबुह मिलंदासीं इंशाअल्लाह। ख़ुदा हाफ़िज़।